अस्सलामुअलैकुम। जी तो मां जी पंहिंजी आर्टिस्ट सिंगर सोनी नाज़ ऐं अॼु मां मौजूदु आहियां असांजे सिंध जो बहितरीन आर्टिस्ट जेको सदाईं सभिनीनि खे खिलाईंदो आहे। अॼु हू पाण हिकु अहिड़े मरहले खां गुज़रे थो त मां उहो बयानु नथी करे सघां। असांजे सिंध जो भलोड़ आर्टिस्ट महबूब गुल टोटाणी, जंहिंजी सभिनी खे ख़बर हूंदी त हुनजो गुर्दनि जो मसइलो आहे, गुर्दा हुनजा ख़राब थी चुका आहिनि। त मां स्पेशली ही सिंध सकाफ़त खाते खे अपील थी कयां एज़ ए आर्टिस्ट, छो जो अहिड़ा आर्टिस्ट जेके सदन में पैदा थींदा आहिनि ऐं जेकॾहिं असांखां विछड़ी वेंदा आहिनि न त पोइ उन खां वधीक असांजे लाइ कोई सदमो न हूंदो आहे। यकीन कयो सदाईं खिलंदो आहे, अॼु मूंखे रुआरे छॾियो अथई ऐं पाण बि रुनो आहे। त मां सिंध सकाफ़त खाते खे अपील कंदसि त ख़ुदा रा असां आर्टिस्ट मिसकीन आहियूं, ग़रीब आहियूं, असां वटि को बि सहारो कोन्हे को सवाइ मुर्कूं ॼण जे पंहिंजा ॾुख दर्द लिकाए असीं ज़माने खे खिलाईंदा आहियूं। त महबूब गुल टोटाणी सां मदद कई वञे, महबूब गुल टोटाणी जो इलाजु करायो वञे त जीअं ही जल्दी सिहतयाब थिए ऐं असां सां गॾु वरी उहो ई कमु करे जीअं असीं खिलंदा हुआसीं, ॻाल्हाईंदा हुआसीं ऐं हीअ ॾुख जी लहर असां मां ख़तमु थी वञे। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, जेको माण्हू वञे थो हलियो पोइ तव्हां छा बि कयो उहो नथो ॾिसी सघे, पर जेकॾहिं असांजे विच में आहे त असां हुनजी मदद कयूं, हुनजी हेल्प कयूं, जेको बि हाल आहे। मां वस वारनि खे स्पेशली अपील थी कयां, आर्ट्स काउंसिल लाड़काणो जो महबूब गुल टोटाणी मेंबर आहे, फाउंडर मेंबर आहे ऐं सभिनि जे ॾुख में दर्द में उथण वारो बीहण वारो असां सां गॾु। त आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे वारनि खे बि मां इहा गुज़ारिश कंदसि त महिरबानी करे मोहम्मद इस्माइल जतोई साहब, असांजो हनीफ़ सुहाग साहब, सभिनीनि खे मां इहा अपील कंदसि त महबूब गुल टोटाणी जो साथ ॾियो, सहकार कयो ऐं सकाफ़त खाते पारां बि हिन जो इलाजु करायो वञे, छो जो हर आर्टिस्ट जो हक़ु आहे। महबूब गुल टोटाणी हिकु बहितरीन आर्टिस्ट आहे ऐं हिकु पुराणो आर्टिस्ट आहे। अहिड़ा अदाकार सदन में पैदा थींदा आहिनि। ऐं हलो त महबूब गुल टोटाणी ॾे था हलूं, हुन सां बि तव्हांखे ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि था। दोस्तों अस्सलाम वालेकुम, सदाईं ख़ुशि रहो, आबाद रहो। मां साईं ज़ुल्फ़कार शाह कल्चर डिपार्टमेंट जे वॾे खे वज़ीर खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे मुंहिंजी हेल्प कई वञे त जीअं मां पंहिंजो इलाजु कराए सघां। यकी मुंहिंजो हले थो इलाजु, तक़रीबन 2-3 महीना थिया आहिनि जो मां बीमार आहियां गुर्दनि जी तकलीफ़ में, ऐं पंहिंजो यकी इलाजु करायां थो। पोइ जेको बि तव्हां थी सघे, 9 महीननि खां वठी तुंहिंजो इलाजु हलियो, 9 महीनो साईं मां घणे टेम खां वठी यकी गुर्दनि में फाथो पियो आहियां, तकलीफ़ में आहियां। सो मूंखे महिरबानी करे तव्हां सदाईं हमेशह फ़नकारनि जो साथ ॾिनो आहे, हमेशह फ़नकारनि जे ॾुख सुख में कल्चर डिपार्टमेंट कमु आयो आहे। मां बि हिकिड़ो आर्टिस्ट आहियां, फ़नकार आहियां, मुंहिंजो बि साथ ॾियो, मुंहिंजे लाइ बि जेका बि हेल्प थी सघे मुंहिंजी मोकिलियो त जीअं मुंहिंजो इलाजु मुकमल हले ऐं मां सिहतयाब थी वञा। त महिरबानी कल्चर डिपार्टमेंट जी, सदाईं शाद ऐं आबाद रहो। हमेशह तव्हां सभु आर्टिस्टनि जो साथ ॾिनो आहे, हमेशह असांजे ॾुख सुख में कमु आया आहियो। साईं मां बि तव्हांखे रिक्वेस्ट थो कयां, मां बि सिंध जो आर्टिस्ट आहियां ऐं मां जीअं मुसलसल इलाजु हलाए सघां। मुंहिंजो 2-3 महीननि खां वठी इलाजु हले थो। महिरबानी कयो साईं, मूंखे कुझु मदद कयो जेका करे सघो।